कराची के सचल ॻोठ में पाकिस्तान पीपल्स पार्टी NA 242 जे उम्मीदवार सिंध कौंसल के मेंबर हाकिम जिसकानी पंहिंजी राजगाह ते सफूरा टाउन और सोराबगोड टाउन के चूंडियल चेयरमैन वाइस चेयरमैन और यूसीस के चेयरमैन वाइस चेयरमैन लेबर काउंसलरन के मान में आजियानो दिनो वो। PP सरबराह और बेन GNP न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त जेकी भी इतने जा दोस्त मौजूद आहिनि असांजा चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं काउंसलर उन्हनि खे बाक़ी असांजी संगत जेकी बि आहे यार दोस्त जेकी भी आहिनि असांजा उन्हनि खे बि असां जेको आहे चयो आहे त भाउ कुर्ब जा कदम भरे ईंदो त असांजी हिम्मत अफ़ज़ाई थी वेंदी ऐं इज़त जी अफ़ज़ाई थी वेंदी। इन जे करे ही दावत जो प्रोग्राम मां रखियो आहे इलाइक़े लिहाज़ सां। ऐं समाजी माण्हू आहे, हर कारकुन हर पार्टी जे वर्कर रहे कमु अचण माण्हू आहे। ॾिसो हिन में वॾी ख़ासियत इहा आहे त जेके बल्दियाती इलेक्शन हुई, बल्दियाती इलेक्शन जेकी असांजे PS 100 में या PS 99 में हुई, उनमें हर काउंसलर से हर चेयरमैन से वाइस चेयरमैन से कुल्ले में कुल्लो मिलाए बीठो हुयो हाकिम साहब जी इहा वॾे वॾी ख़ासियत आहे। जेको भी वर्कर कारकुन को भी अचे तो उनके रेस्पेक्ट दिए तो इज़त दिए तो। अवाम में एक जोश ऐं जज्बो आहे त हाकिम अली जिसकानी अचे, असां भी पार्टी के रिक्वेस्ट कंदासीं अगर हाकिम अली जिसकानी जहिड़े दिलबर माण्हू के सीट मिले तो असांखे तमामु घणी खुशी थींदी। खरबपति माण्हू हुजे, अरबपति माण्हू हुजे, पर लॻल हुजनसि, आसमान खां लहे उॾरी अचे, पर कंजूस हुजे, कहिड़े कम जो आहे। ही हाकिम अली जिसकानी साहब हिकु सखी मर्द आहे ऐं हिकिड़ो मोमिन मर्द आहे, ग़रीब मिसकिननि जी मदद करण वारो। ईअं ई भली भई हुकुमरानी में हुजे न हुजे ईअं बि मदद करण वारो माण्हू आहे। अञा असां चाहियूं था थी एसेंबली में हुजे, क़ौमी एसेंबली में हुजे ऐं वॾनि उहिदनि ते हुजे ताकि असांजे इलाइक़े जी हीअ अञा भरपूर मदद करे सघे। चेयरमैन साहब इन्हनि शयुनि खे तमामु गहरीअ नज़र सां ॾिसे थो ऐं इन में कोई शक कोन्हे त इन मुल्क जी जेका महांगाई ख़ासि करे जेको आहे तव्हां ॾिसो था त बिजलीअ जा बिल या कॾहिं कॾहिं असां वटि अचानक डॉलर जो रेट या जेको आहे सो हितां जूं असांजूं ॿियूं मुल्की हालतूं अहिड़ियूं आहिनि जो ग़रीब माण्हूअ जे लाइ जेको आहे सो उन्हनि में उन्हनि जो गुज़र सफ़र करणु ॾुखियो आहे। त बिलावल साहब इन्हनि शयुनि खे बिल्कुलु जेको आहे सो पंहिंजे उन गहरीअ नज़र सां ॾिसे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ई ग़रीब अवाम जी पार्टी, माण्हुनि खे अजो बि वाई ॾींदी आहे ऐं अटो बि वाई ॾींदी आहे, त माण्हुनि जो सहारो ग़रीब माण्हू जो उहा ई पार्टी बणबी आहे। त इन में मसइले जो हल इलेक्शन आहे, इलेक्शन में इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी सोभ माणींदी।